नासिक खबरवास शेर गंदासी वारी मां वारी लगी सी जुड़ानी शरीफ में रोलू कुतन चंद स्कूली बारन समेत 8 ॼणनि खे ॾाढे ज़ख्मी करे छॾियो आहे। के खिलाफ शहरी मच्छरजी पिया इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहरा करे कुरैशी चौक ते धड़ो हणी टायरनि खे वायूं ॾिनियूं वयूं आहिनि। इलाइके वासियुनि जो चवणु आहे त बार-बार शिकायतनि बावजूद यूसी सेक्रेटरी अली गुल ऐं मुख्तियारकार अस्कर लाशारी हर भेरे ज़र न हुजण जो जवाब ॼाणाईंदे वापसि करे रहिया आहिनि। हफ़्ते अंदर कुत्ता मार मुहिम न हलाई वई त हफ़्ते बाद कुत्ता पकड़े मुख्तियारकार ऑफिस में छॾींदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया वारे यूसी जुड़ानी शरीफ में रोलू कुतन चैनी स्कूल बारनि समेत 8 ॼणनि खे ज़ख्मी करे छॾियो आहे। वाक़े खिलाफ शहरी मच्छरजी पिया इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहरा करे कुरैशी चौक ते धरणो हणी टायरनि खे वायूं ॾिनियूं वयूं आहिनि। इलाइके वासियुनि जो चवणु आहे त बार-बार शिकायतनि बावजूद यूसी सेक्रेटरी अली गुल ऐं मुख्तियारकार अस्कर लाशारी हर भेरे ज़र न हुजण जो जवाब ॼाणाईंदे वापसि करे रहिया आहिनि। हफ़्ते अंदर कुत्ता मार मुहिम न हलाई वई त हफ़्ते बाद कुत्ता पकड़े मुख्तियारकार ऑफिस में छॾे ईंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया वारे यूसी जुड़ानी शरीफ में रोलू कुतन चैनी स्कूली बारनि समेत 8 ॼणनि खे ॾाढे ज़ख्मी करे छॾियो आहे। वाक़े खिलाफ शहरी मच्छरजी पिया इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहरा करे कुरैशी चौक ते धरणो हणी टायरनि खे वायूं ॾिनियूं वयूं। इलाइके वासियुनि जो चवणु आहे त बार-बार शिकायतनि बावजूद यूसी सेक्रेटरी अली गुल ऐं मुख्तियारकार अस्कर लाशारी हर भेरे ज़र न हुजण जो जवाब ॼाणाईंदे वापसि करे रहिया आहिनि। हफ़्ते अंदर कुत्ता मार मुहिम न हलाई वई त हफ़्ते बाद कुत्ता पकड़े मुख्तियारकार ऑफिस में छॾे ईंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया वारे यूसी जुड़ानी शरीफ में रोलू कुतन चैनी स्कूली बारनि समेत 8 ॼणनि खे ॾाढे ज़ख्मी करे छॾियो आहे। वाक़े खिलाफ शहरी मच्छरजी पिया इंतजामिया खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो करे कुरैशी चौक ते धरणो हणी टायरनि खे वायूं ॾिनियूं वयूं।